इन आयत करीमा जी की मुतिलावत करने जो शरफ हासिल कयो आहे। इन आयत में अल्लाह सुब्हानहू व तआला अल्लाह जल्ल जलालहू क़यादत जो ऐलान कयो आहे। क़यादत लीडरशिप, कायद, रहबर, पेशवा, इमाम। अल्लाह ॿुधाए थो त पेशवा थियण जो हक़दार केरु आहे, अॻुवान थियण जो हक़दार केरु आहे, रहबरी करण जो हक़दार केरु आहे, क़ाइद हक़दार केरु आहे। हाणे क़ुरान जो फ़ैसिलो त हद आहे न भाउ जी। ये तबियत है त कुरान पाक जो फ़ैसिलो जेको अॼोकी मजलिस में मूंखे अव्हां जे अॻियां पेश करणो आहे, उन कुरान पाक जे इल्म जी बि तव्हांखे थोरी झलक ॾेखारियां ऐं उन कुरान जे फ़ैसिले जी ताक़त बि ॿुधायां। आबाद रहो। अदा कुरान जो इल्म भाईड़ा, कुरान जो इल्म ऐं कुरान जी ताक़त। पहिरियों इल्म ॿुधो, पहिरियों इल्म वमा मिन गाइबतिन फिस समाई वल अर्ज़ इल्ला फी किताबिम मुबीन। अल्लाह फरमाए थो ज़मीन और आसमान जो गाइब कुरान में मौजूद। आबाद रहो जी जी। अदा साईं ज़मीन जो वमा मिन गाइबतिन फिस समाई वल अर्ज़ इल्ला फी किताबिम मुबीन। कुरान में ठीक ॿुधंदा वञो, बेमक़ाम ते वला औरत में वला या बिस्मिल्लाह फी किताबिम मुबीन। और दुनिया वारो खुश्क जो ज़िक्र भी कुरान में थव त तर जो ज़िक्र भी कुरान। अल्लाह जा कुरान तुझे अज़मतुनि तां सदके वञा जी। लानत उन्हनि ते जेके मुसलमाननि खे वेढ़ाइनि पाण में, भाउ खे भाउ खां जुदा कनि, मिट खे मिट खां जुदा कनि। ऐं मुंहिंजा दोस्तो यहूदियुनि जा एजेंट आहिनि जेके चवंदा कुरान में शक आहे, कुरान ॿियो आहे, कुरान जा 40 सीपारा आहिनि, गोड़ चिटो कुझु ई कोन्हे, उहो ई कुरान आहे जेको सभिनी वटि पियो आहे। थियो बिस्मिल्लाह खां शुरू थो थिए पियो, वन्नास ते ख़तमु थो थिए पियो। इहो ई कुरान आहे मुंहिंजा भाउ। अॼु खां मखा माण्हुनि खे गुमराह करणु, शीअनि जो कुरान ॿियो आहे, फलाणे जो कुरान टियों आहे, हुननि जो चौथों आहे, हुननि जो पंजो आहे। अरे काॾो आया मुल्लू कुरान टियों ऐं चौथों ऐं पंजा। इहो ई कुरान आहे। नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। और दुनिया वारो हिन कुरान जे नाज़िल करण वारो बि मां अल्लाह आहे, हिन जो मुहाफ़िज़ बि मां ख़ुदा आहे। आबाद रहो। छा बि ॿुधायां कुरान जी इल्म ठीक। खुशकोतर जो ज़िक्र कुरान में, ज़मीन आसमान जो गायब कुरान में। टी आयत ॿुधो, तवज्जो, अल्लाहु अकबर। खुदा फरमाए थो नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शैइन हुदन व रहमतन व बुशरा लिल मुस्लिमीन। ओ ज़हरा जा बाबा, ओ हसनैन जा नाना, ओ अली जा सरदार, जेको कुरान मां अल्लाह तो ते नाज़िल कयो आहे, उन में हर शइ जो इल्म। अल्लाहु अकबर। अदा साईं हे कुरान जो इल्म आहे। ताक़त त पोइ थी पई आहे, इल्म थो ॿुधाया। हाणे तवज्जो कयो त ताक़त ॿुधायां त कुरान में ताक़त केतिरी आहे। तवज्जो। खुदा फरमाए थो वमन लम यहकुम बिमा अनज़लल्लाहु फउलाइका हुमुल फासिकून। जेको कुरान मुताबिक फ़ैसिलो न करे, जेको मुंहिंजे कुरान जे फ़ैसिले खे न मञे, उहो बेदीन। आबाद रहो। ये अदा साईं चुप न। जेको कुरान जो फ़ैसिलो न मञे, कुरान मुताबिक फ़ैसिलो न करे, उहो बेदीन फासिक। ॿुधंदा वञो। वमन लम यहकुम बिमा अनज़लल्लाहु फउलाइका हुमुज़ ज़ालिमून। ज़ालिम कुरान जो फ़ैसिलो न मञे, कुरान मुताबिक फ़ैसिलो न करे, ज़ालिम। रमज़ान जी तव्हांखे ख़बर आहे जॾहिं मौलवी ज़ाकिर मजलिस ख़तमु कंदो आहे त छा चवंदो आहे, अला लानतुल्लाहि अला ज़ालिमीन। ज़ालिमनि ते अल्लाह जी लानत। ज़ालिम अल्लाह छा थो चए? जेको कुरान जी ॻाल्हि न मञे, बेदीन, ज़ालिम, प्लस
लानती प्लस तो बुधदा हो ना पोयों दी अचे वरी चौथी धमाका थे जाफर बुधजो वमन लम याकुम बिमान गल्लाह फउलाइका हुमुल काफिरून जाफर गाली खत्म ॻाल्हाइण जे लाइक़ ई न रहे जेको क़ुरान खे न मञे हे क़ुरान जी ताक़त आहे हो क़ुरान जो इल्म आदा चुप वारा आबाद रहो हो क़ुरान जो इल्म हे क़ुरान जी ताक़त अचो त अॼु जी मजलिस में अदा रमज़ अली पाक जे हिन बिछायल तॾे ते क़ुरान खां फ़ैसिलो वठूं ए अल्लाह जा क़ुरान तूं ॿुधा बाद मोहम्मद क़यादत जो हक़दार केर रहबरी जो अली आबाद रहो क़ुरान में आवाज़ आई आहे फमन यहदील अल हक़ हक़ व युतबा कढां न जे लॻो क़ुरान इत्तिबा उन जी कयो पैरवी उन जी कयो जेको हक़ ॾे हिदायत करे मां सदको ये अल्लाह जा कलाम मां सदको औ फमन यहदील अल हक़ हक़ व युतबा अल्लाह जे तो बिन क़िस्मनि जा माण्हू अथव बिन क़िस्मनि जा माण्हू हाणे फ़ैसिलो पाण कयो त क़ाइद थियण जो हक़दार केर लीडर थियण जो हक़दार केर क़यादत जो हक़दार केर केर हिकु कहिड़ो जेको हक़ ॾे हिदायत करे हाणे ॿियो ॿुधो गौर कयो त ॿियो ॿुधायांव ॿियो केर अमन ला यहदी इल्ला अय्युदा फमा लकुम कैफ़ तहकुमून ख़ुदा फरमाए थो ॿियो उहो आहे जेसि ताईं तव्हां वठी हुनखे सिधो न कयो तेसि ताईं वीचारे खे ख़बर ई न पवे आबाद रहो आबाद रहो आले मोहम्मद राज़ी दियदा साईं नौजवानो वॾा सम्झनि था वॾा नौजवान सम्झनि मुस्तक़बिल जा मामार सम्झनि फ्यूचर जा कंस्ट्रक्टर उहे सम्झनि आबाद रहो ख़ुदा छा थो फरमाए त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हिकु हक़ ॾे हिदायत करण वारा हिकु ॿिया हिदायत वठण वारा अल्लाह चवंदो हिननि जे कढ लॻिजो जेके हिदायत कनि उन्हनि जे कढ न लॻो जेके पाण मुहताज हिदायत आबाद रहो जी बिस्मिल्लाह मौला सलामत रखे पूरी तवज्जो अचो साईं हाणे ॾिसूं त हिदायत करण वारा केर हिदायत वठण वारा केर हे अल्लाह जो क़ुरान आहे हे रवायत नाहे ओ मुंहिंजा दोस्त जो रिजाल जूं किताबूं खोलणियूं पवनि त रावी सिका हे सदूक आहे कज़ाब आहे शारिबुल ख़म्र आहे केर आहे न मुंहिंजा दोस्त हो जिते तहक़ीक़ जी ज़रूरत ई कान्हे का अल्लाह जो क़ुरान जी आबाद रहो ख़ुदा छा थो फरमाए पियो उन जे कढ लॻो जेको हक़ ॾे हिदायत करे अदा पोयां भाई रहो ईअं त न कयो हाणे मां तव्हांखे सॾे ओर ते न कयो आहे त इहो नतीजो त न आहे नी अबा तवजो त कयो नी अलाए कोविड शोविड ॿुधूं था पिया नी करे मां घणो हाणे न चवंदो आहियां अॻे अचो न बाबा न जिते वेठा हो ठीकु हुजो पर ॿुधो त सही न मौला सलामत रखे तव्हांखे तव्हांजो घरों हली अचण जी इबादत आहे क़दम जेके हिते आया हो हिते केरु ईंदो आहे बाबा ख़ुदा गवाह तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी अहिड़ी सवली ॻाल्हि की सभु को सम्झी वञे चकमक चकमक मैग्नेट कंहिं न ॾिठो हूंदो चकमक मां नथो सम्झां त कहिड़ो माण्हू हिकिड़ो बि हुजे जंहिं अॼु ॾींहं ताईं चकमक न ॾिठो हुजे सभिनी ॾिठो आहे पोइ इहो सोन खे छिकींदो आहे न चांदी खे न ट्रामे खे न पितल खे न कंहिंखे लोह खे बसि जेको रखेसि काइनात जी शइ कुझु बि न लोह खे छिकींदो छो त हुनखे ख़बर आहे त हिन में उहे ज़रात मौजूद आहिनि ख़ुदा पाक जो कसम आहे चोॾहनि खे ख़बर आहे त कंहिं जे दिलि में चोॾहनि जी मुहबत आहे उन्हनि खे सॾे हिते वेहा अली आबाद रहो आबाद रहो मौला सलामत रखे हाँ
असा के खबर हुजे न हुजे अदा के खबर हुजे न हुजे 14 त ॼाणनि था न खबर आन कह जे मन में असा जी मवदत मोहब्बत आहे कह जे खून में शराब नन के सदीना है अचो अचो तहांजी हिते जाइ आहे कह बे खबीस जी ना है तहांजी आबाद रहो मौला खुश रखे बिस्मिल्लाह आले मोहम्मद राजी मां अर्ज कयो केंदे अल्लाह तो फरमाए एलल हक जेको हक दे हिदायत करे उन जे कढ लगो कुरान कहते लथो अदा साईं भामुजा कुरान मुस्तफा ते पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ते हसन हुसैन जे नाने ते ज़हरा जे बाबे ते अली जे सरदार जी कुरान उन ते लथो न अचो पुछो या रसूल अल्लाह तुझे नाले ने मुबारक तो कायनात सदको मां कया मुके बुधायो मुझे आका मां कुर्बान वन्या ये जो अल्लाह तो फरमाए जेको हक दे हिदायत करे उन जी कढ लगो कुरान तहां ते लथो आका तहां बुधायो हक केरा मुस्तफा फरमाए दो अल हक मालियन वालियन माल हक आबाद रहो वो दागाल समझ में थी पई ना मुस्तफा तो फरमाए केड़ो नबी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ला साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल अल्लाह फरमा तो जैसे मां वही न कया मुझे मोहम्मद चप न चोरींदो आ अल्लाह जे वही को सवा न गालहण वारो नबी तो फरमाए पियो जी हक अली सां अली हक सां तहां भली चुप कयो हदीस हले वथी पढ़ागे रहो हदीस जारिया बाबा कोयो हिस्सो तो बुधो ना मुस्तफा अल्लाह जे बारगाह में दुआ जा हथ बुलंद करे फरमा दो अल्लाहुम्मा अदरिल हक है समादार अली ओ मुझा अल्लाह हक खे उडही मोड़ जादे अली मुड़े अली आबाद रहो अदा साईं ओ मुझा अल्लाह हक खे उडही मोड़ जाडी अली मुड़ी रसूल आका सरदार ये न फरमायो मुझा अल्लाह अली खे उडही मोड़ जाडे हक मुड़े हक क्यों नहीं मोड़ जाडे अली मुड़े माना अली अग्याऊं अग्याऊं हक पोयो जी अली जे नक्शे कदम जो नालो आ सिराते मुस्तकीम ओ जेकी रोजाना दुआ तो घुरे इहदिना सिरातल मुस्तकीम वो नालो थी अली जे नक्शे कदम अली सां अली हक सां जी कंहिंजो फ़ैसिलो भामुजा कंहिंजो मुस्तफ़ा जो अचो त क़ुरान पाक मां मुस्तफ़ा जे फ़ैसिले जो पावर ॿुधायांव मुस्तफ़ा जे फ़ैसिले जी ताक़त ॿुधायांव त ख़ालिक़ अकबर केतिरी अज़मत ॾिनी आहे मुस्तफ़ा जे फ़ैसिले जी अज़मत केतिरी आहे छा थो फरमाए ख़ुदा ख़ालिक़ फरमाए थो फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत मोहम्मद तुझे पालन वारे जो कसम न मोमिन आहिन न मोमिन बनबा जेस ताईं तुझो फैसलो कबूल न कर आबाद रहो नाहिन न बनबा जियदा जेते तुझो फैसलो
कबूल न कन। अचो त ॾिसो मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़ैसिलो कहिड़ो आहे। मुस्तफ़ा जो फ़ैसिलो आहे जिते अली आहे उते हक़ आहे, जिते हक़ आहे उते अली आहे, अली हक़ सां हक़ अली सां। पोइ जॾहिं मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम फ़ैसिलो करे छॾियो त मुंहिंजे सच में कलमो पढ़ियो अथई, ओ मुसलमान जे सच में कलमो पढ़ियो अथई त पोइ तस्लीम करणो पवंदुई, मोहम्मद अरबीअ जे फ़ैसिले खे मञणो पवंदुई। मुस्तफ़ा जो फ़ैसिलो कहिड़ो, जिते अली उते हक़। जे सच में कलमो पढ़ियो अथई त पोइ मञणो पवंदुई। जंहिं मज़हब में अली उहो मज़हब हक़, जंहिं अज़ान में अली उहो अज़ान हक़, जंहिं कलमे में अली। आबाद रहो जी, बिस्मिल्लाह। मुंहिंजा भाई रहो, ये टोटका छोटका ना है न, ये नप ना है, जोड़ ना है, वेल्डिंग ना है, कुरान जो प्योर माल जी, प्योर माल कुरान जो। खुदा शाहिदा जिते अली उते हक़। जेको हक़ ॾे हिदायत करे उन जे कढ लॻो। हाणे जेको हिदायत करे, तवज्जो, जेको हिदायत करे तंहिंखे छा सॾिबो आहे? हादी। हादी, तवज्जो बाबा, जेको हिदायत करे हादी। हिकु आहे हादी, घणे पढ़ण जो शौक़ु कोन्हे, तव्हांजी मोहबत ॾिसी थो पढ़ा, अने थोरो साथ ॾियो यार, या चुप चढ़ी नथी। अली मौला सलामत रखे। पोइ न दिलनि जी ॻाल्हि थो कयां, ॿियो ॿाहिरि जी मौला तव्हांखे ख़ुशि रखे। मां छा अर्ज़ु कयो मुंहिंजा भाउ, जेको हक़ ॾे हिदायत करे, जेको हिदायत करे तंहिंखे छा सॾिबो आहे? हादी। हादी, अदा साईं, हादी। हिकु हिकु हादी, ॿियो महदी। हिकु जी जी बिस्मिल्लाह, हिकु हादी, ॿियो महदी। तवज्जो, हादी जी माना हिदायत करण वारो। हाँ कुझु मौलवी खां मौलवी अल्लाह जो वास्तो थी ॿुधा, महदी छा खे सॾिबो आहे? हादी जी त ख़बर पइजी वई, महदी छा आहे? कुरान मुझे मथे दो, महदी माना हिदायत याफ्ता, हिदायत पातल, हिदायत वठी आयल। माना छा सवलो कयां, वो जेका हस्ती हिन दुनिया में कंहिं सहाबीअ जे अॻियां, कंहिं ताबईअ जे अॻियां, कंहिं तबा ताबईअ जे अॻियां, कंहिं उस्ताद मौलवी आलिम मुहद्दिस जे अॻियां गोॾा टेके न वेठी हुजे, सबक न सिखियो हुजे, अल्लाह जे मदरसे में पढ़ी आयो हुजे, महदी उनखे सॾिबो। हाय हाय आबाद रहो, अदा रहो। महदी हिदायत याफ्ता, हिदायत खणी आयलो कुदरत वटो, हितां जा मदरसा न। तवज्जो, हाणे अचो त हिकिड़ो हवालो ॾियां, वीडियो भरिजे थी, चेक कयो वञे। किताब जो नालो मिशकात मुस्नद अहमद। ॿुधजो छा थो चए, पाक पैगंबर जो फरमान आहे, इन तो अमिरू अलियन, और मुझा हाजियो नमाजियो सहाबियो, अगर अमीर बनाई दो अली खे, अगर अगर सही अगर अगर अमीर बनाई दो अली खे त छा थींदो? ॿुधो त कम जी अथव छा थींदो? तजिदू हो हादियन महदियन, अली हादी भी थव त अली महदी भी थव। आबाद रहो जी, बिस्मिल्लाह। जेको ॻोठणी कसम खणी आयो आहे चुप जो, उहो त मुंहिंजो साईं जी, बिस्मिल्लाह। मौला सलामत रखे। मैं छा अर्ज़ु कयो, तजिदू हो हादियन महदियन, डायमंड कलेक्शन आहे, लिखिया पढ़िया ॿाहिरि हिनखे सॾिबो आहे डायमंड कलेक्शन। हीरा मोती गॾु करणु, भरियूं ॿधणु, भरियूं हीरनि मोतियुनि जो। मुंहिंजे ॻाल्हि जो क़दुरु हर हिकु न कंदो, इल्म वारो कंदो, ॿियो न।
जी जी बिस्मिल्लाह मां छा पियो अर्ज़ु कयां ख़ुदा खे शादो आबाद रखे। मुस्तफ़ा फरमायो अली अदड़ा अली हादी बिया अली महदी बिया। हाँ ठीक असांजा इमाम घणा 12 अल्हम्दुलिल्लाह 12 में पहिरियों मौला अली ईअं न 12 में पहिरियों मौला अली रसूल फरमाए थो अली हादी भी अथव अली महदी भी अथव। पहिरियों इमाम महदी आहे पहिरियों इमाम महदी आहे पहिरियों इमाम महदी आहे। सम्झी विया हूंदो मां छा थो चवां। पहिरियों इमाम महदी आहे। अचो मुंहिंजा दोस्त असांजे ॿारहें मौला जो नालो छा आहे? नालो अथसि नाने जे नाले ते। नालो नाने जे नाले ते खणण जी मना आहे। लक़ब अथसि महदी लक़ब अथसि महदी 12 जो लक़ब महदी। पोइ अञा मां न चवां त हिन क़ौम खां वधीक ख़ुशकिस्मत क़ौम दुनिया में भी कहिड़ी आहे जंहिंजो पहिरियों बि महदी जंहिंजो 12हों बि महदी। या अली आले मोहम्मद राज़ी जनाब सैयदा बिस्मिल्लाह आबाद रहो। जेको हक़ ॾे हिदायत करे कुरान सूरह यूनुस जेको हक़ ॾे हिदायत करे इत्तिबा उन जी कयो इताअत उन जी कयो कढ उन जे लॻो फॉलो उन खे कयो चयो उन जो वठो हुकुम उन जो मञो। केरु जेको हक़ ॾे हिदायत करे जेको हिदायत करे उन खे सॾिबो आहे हादी। हिदायत छा ते थींदी आहे? हिदायत थींदी आहे इल्म ते। हिदायत अता साईं हिदायत जी बेस छा आहे? बुनियाद छा आहे? फाउंडेशन छा आहे? हिदायत जी इल्म नॉलेज इल्म। ठीक तवज्जो कजो। अल्लाह तो फरमाए जेको हक़ ॾे हिदायत करे उन जे कढ लॻो पूरी तवज्जो कजो। हाणे वधीक ड्रेग न तवज्जो वधीक ड्रेग न। जेके लिखिया पिया जेके अंग्रेज़ जा जुमिला उहे मां ॿुधाईंदुमि तर्जुमो कंदुसि। कंहिंखे न सम्झ में अचे मां ट्रांसलेट कंदुसि पर ॿुधो अंग्रेज़ लिखे छा थो। तवज्जो चए थो ही सेड लिखिया पढ़िया ही सेड in his life he said in his life more than 70 times he said in his life more than 70 times ज़िंदगीअ में 70 दफ़ा चयो हुन पंहिंजे ज़िंदगी में 70 दफ़ा चयो। what said listen who said what said कंहिं चयो छा चयो छा ॿुधिजो कंहिं ऐं छा छा कंहिं पाण सम्झिजो छा मां थो ॿुधायां। कंहिं चयो इहो पाण सम्झिजो सम्झी वेंदो तव्हां छा चई उहो मां ॿुधायां थो। छा चई चए थो लौला अली हाय 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 ये बिस्मिल्लाह अंग्रेज़ तो ॻाल्हियूं करे जी ये तो लौला अली लहला का फुला अली तू न हुजे हा ना मरी। या अली आले मोहम्मद राज़ी अली तू न हुजे हा मरी। ये न चईंदा अली तू न हुजे त मथे में सूर पिया हेडेक अली तू न जन मूंखे स्टॉमिक पेन थी पवे हा पेट जो सूर न मुरोई मरी हाय हाय अली तू न हुजे हा ॿियो कुझु न सही। मुंहिंजा भाउ तवज्जो मौला जी मूंखे टाइम पर जाते पढ़णो आहे छा कुझु न सही कुझु न चलियो सभु कम अज़ कम हिननि जुमलनि हिकिड़ी ॻाल्हि त साबित कई वाज़े कई न कहिड़ी त हलाकत में पवण वारो केरु हलाकत मां कढण वारो केरु। सलामत हुजो शाह ताजे साथ ॼण जा लख अकुर। ॿियो कुझु न मिनिमम यार मैक्सिमम जी त ॻाल्हि वॾी आहे तमामु मिनिमम लो लेवल
एतरी तो ख़बर पई न त हलाकत में पवण वारो वारा यो सवाल सब केर हलाकत खाऊं बचाइण वारो कढण वारो केर तो अञा असां खे रमज़ली साईं दुख अफ़सोस अरमान सदमो न थींदो छाजो ॿुधजो न थींदो त जेके हक़ ॾे हिदायत कनि जेके हलाकत मां अदड़ा जेके हलाकत मां कढनि उन्हनि खे छॾे उन्हनि जे कढ लॻण जेके हलाकत में पवनि हलाकत मां कढण वारनि खे छॾे उन्हनि जे कढ लॻण जेके हलाकत में पवनि मां हिकु जुमिलो चवंदो आहियां मोटर में वहे थो पियो टंडे मस्तीअ खां नंढेला खां वठी ट्रकनि जे पोयां पढ़ंदा हूं नसीब अपना अपना नसीब ॿियो छा आहे भला यार का ॻाल्हि आहे को तोका को मुंडा हिननि खे छॾे उन्हनि जे कढ जेके पाण हलाक सलवात बर मोहम्मद वाले मोहम्मद बसरदार इमाम मज़लूम शाम जो कैद खानो सैयद कैद हिकु शिकारी आहे मौला जा ॾींहं हलनि था सजाद अलैहिस्सलातु वस्सलाम शिकारी आहे जेको किताबनि वाक़ियो लिखियो आहे मां ताईं पहुचाइणो आहे बसि तबरो करणु ॾुख ग़म दर्द गुरो आले मोहम्मद जी मोहबत में अची वई ग़म में अची वई खोड़ लिखे थो त सैयद कैद शिकारी अदड़ा भाउ मां साहिब शुरू करे छॾियो शिकारी जानवर फासाइण वारा उन ज़माने में क़दीम ज़माने में पखी बि फासाईंदा ॼार विझी उनखे सॾींदा मारी पखी फासाइण वारो मारी ॼार हू शिकारी हो जंगल मां जानवर फासाए शहर में विकिणंदो गुज़र सफ़र कंदो हो इहो हुनजी रोज़ी ही चए थो मां वयुमि मां हिकिड़ी हरणी पकड़ी जीअं हरणी पकड़ी मां नियत कई जंगल में शिकारी थो चए उते हरणी सोही ॾाढी भली सुठी दिलि में चवंदा यज़ीद खे ॾेई मां इनाम वठंदुसि मां हरणी जी गिची में रसी वठी आयुमि हलंदी कढ अॻियो मां पोयां हरणी अचे थी चए थो जॾहिं शाम में पहुतो मां वधियुमि त हाणे यज़ीद जे महलात ॾे वञा छिके ॾींहं हरणी वधे ई न घुटा रगड़जे किरी पए हले ई न मां चयो यार अजीब जानवर सॼी ज़िंदगी मां जानवरनि जो कमु कयो आहे अहिड़ो जानवर ज़िंदगी में न मिलियो आहे मूंखे जेको हिते अची ज़िद कई थिए बाक़ी सॼी वाट मुंहिंजी मर्ज़ी सां शिकारी चए थो मजबूर थी मां हरणी जी रसी खे ढरो कयो ॾिसां भला पाण काॾे थी वञे नतीजो हले रसी जो ढरी कई अॻियां हरणी पोयां मां जॾहिं मां वठी वञण को चाहियां उहे घिटियूं छॾे ॿियूं घिटियूं वठी हरणी अॻियां उहा पोयां मां घिटियूं मटींदी शिकारी चए थो मूंखे उन घिटी में वठी हली जंहिंमें सैयद जो क़ैद अल्लाह अकबर मां ॾिठो जनाब सैयद आराम शिकारी चए थो मां ॾिठो गुलाब जे गुलनि खां वधीक सुहिणा ॿार औलाद फातिमा सैयद कैद खाने जी मिटीअ ते सुता पिया हिकिड़ो कैदी अधु सड़ियल अमाम विहाणे जी जाइ ते मथे जे हेठां रखियो ज़ंजीरनि में जकड़ियल ज़मीन ते सुतो पियो के तो जीअं मुंहिंजे कदमनि जी आहट ॿुधाई आवाज़ ॿुधाई त को अचे थो झक भरे उथी तकिड़ो मूंखे थो चए अल्लाह जो वास्तो थी अॻे नचजा हिन क़ैद खाने में मां अकेलो न आहियां मूंसां मुंहिंजा पर्दादार गॾु शिकारी त मां बीह रहियुसि जेकी मुंहिंजी हरणी हुई उन हरणीअ
कैदी के पेरन ते मुंह रखी बहिकड़ा सलाम कया लेकिन चिट्टी अरबी जुबान केड़ा अस्सलाम अलैका या इमाम अल गरीब ओम जा परदेसी मौला मुझो तो ते सलाम यो सलाम दिल झल जो अस्सलाम अलैका या इमाम अल गरीब ओ मुझे कैदी मौला तो ते सलाम शिकारी ये तो मुझे हैरत की हद न रही जानो अरबी में सलाम उन्हीं खां पोइ शिकारी उन खां पोइ मुंहिंजी हरणी कैदीअ जे पेरनि ते मुंहुं रखी का ॻाल्हि कई मां न सम्झी शिकारी खे मां न सम्झी सलाम सम्झी हे न सम्झे मूंखे शिकारी कैदी थो चवे कैदी शिकारी तो मुखे कैदी चयो हरणी जी ॻाल्हि ॿुधी शिकारी जी जी कैदी साम्हूं पहाड़ नज़र अचनी था हा छा ॻाल्हि आहे ये मूंखे रोई दाह थी ॾे मूंखे सुबुह पकड़ियो हई मां पंहिंजे बचनि खे खीर न पीआरियो तो ज़ामिन पाओ मां खीर पीआरे मोटी ईंदसि हाल मोहम्मद न मोटी ईंदसि इनके छद मां ज़ामिन है मोटी ईंदी शिकारी के तू जंजीरन में जकड़ियो पियो आ गिचीअ में तोक हथन में हथकड़ियों पेरन में बेड़ियों जानवरन जो ज़ामिन जो मां न छॾींदोमांस जदों पुछो मांस छो न छॾींदेसि शिकारी चयो कैदी मूंखां पुछो छो न छॾींदे जदों इन्हें पकड़ी हम ना हाँ नियत कई हम तो यजीद के लिए इनाम वठंदुमि मां हुनखे ॾींदुसि तोखे न हिनखे मां छॾींदुमि इनाम वठंदुमि यजीद खां शिकारी तो चए मूंखे अल्लाह जे ज़ात जो कसम जॾहिं मुंहिंजे वात मां यजीद जो लफ़्ज़ आयो ज़ुबान ते कैदी जे चेहरे ते जलाल अची ॾिसी मूंखे चए थो यजीद खां मलऊन लानतीअ खां वधीक इनाम मां ॾियाई त पोइ छॾींदेसि तार तार कपड़ा जंजीरन में जकड़ियल अध सड़ियल अमामो मथे ते हे तो चे यजीद खां वधीक इनाम पक शिकारी थो चए पक ईंदो कोन छा ॾींदो कैदी आहे हा मां छॾियांसि थो ॿिए मूंखे मुंहिंजी हा करण जी देरी झुकियो शिकारी थो चए कैदी झुकियो काॾे कैद खाने जे कुंड मां बुक मिटीअ जो भाई शिकारी जदों मूंखे रब्बे ज़ुल जलाल जो कसम जेसि ताईं ज़मीन ते ही तेसि ताईं मिट्टी ही कैदी जे हथनि ते पहुती जवाहरात में तब्दील थी वई मूंखे तो वठ छॾेसि मां वठी जवाहरात हीरा मोती वठी चुमी सीने सां लगाए हेठि रखी कदमनि ते किरी शिकारी तो चए कैदीअ जे कदमनि ते किरी पुछियोमांसि वास्तो थी ज़ुल जलाल जो ॿुधा तो आहे के अल्लाह अकबर तो साखणी जदों मदीने वाले मोहम्मद के सुञाणंदो आहियां तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझो नबी आहे उन जो भाउ अली तो मुझो इमाम आहे तो अली जी का औलाद जवाननि जंग दा सरदार हसन हुसैन जॾहिं हुसैन जो नालो खणी शिकारी जो मां हुसैन जो नालो खयो रोई जो सुञाण हुसैन जो पगदार पुत्र मां अल्लाह अकबर आज़ादारो हरणी उते जवाहरात उते हीरा मोती उते हर शइ छॾे हिकु हिकु शामीअ जो दर खड़काए जॾहिं ख़ुदा लानत करेव शर्म नथो अचेव ज़हरा जा बच्चा मिटीअ ते सुता पिया आहिनि तव्हां पंहिंजे बिस्तरनि ते बचनि खे सुम्हारियो निकिता शामी निकिता यजीद जे महल जो घेराव थियो यजीद पुछो छा ॻाल्हि आहे तो शिकारी आहे सॼो कमु न कयो थी वठी अचोसि पुछई छा ॻाल्हि आहे शिकारी जो तो मां कुछ कोन थो ॼाणां मूंखां वधीक ड्रेग न कर मां जेको रंग ॾिसी आहियां मां उहो ॿुध कहिड़ो जो तो जंहिंखे कैद कयो थी न हा छा आहे पोइ जो छा आहे के छा ॿुध उहो छड़ो हीअं करे ई न तुंहिंजो तख़्त रही न ताज बर्बाद थी वेंदे एतिरी ताक़त आहे हुन में हिन जो जल्दी कयो क़तल कयोसि ये माण्हुनि में बग़ावत थो फैलाए शिकारी क़तल थी नंढड़ी धीअ हुजेसि हिकिड़ी नंढड़ी हिकु ज़ाल बसि जी उन्हनि खे जो ख़बर पई न त मारिजी वियो
पंहिंजी नंढी धीअ खे वठी शरीयत जो बुरको मथे ते पाए धीअ खे वठी डुकंदी मोमिनो अज़ादारो काॾे आई यज़ीद जे महल न क़ैद खाने जे दर ते ॿुधिजो लफ़्ज़ हाँ ॾारींदड़ जुमला क़ैद जे दर ते अची सैयद सजाद खे मुंहुं करे चती ओ ॿुधिजो लफ़्ज़ ॿुधिजो ओ हरणी जे बचनि ते रहम करण वारा तव्हांजे मुहबत में हिननि जो पीउ मारिजी वियो दुआ कर हिन जो पीउ जीअरो थिए अल्लाह अकबर अज़ादारो मुझे मौला दुआ जा हथ बुलंद किया कि तो मुझे अल्लाह करबला में मुझे बाबो हुसैन मारियो मां कोई सवाल न कयो मैं मुझे चाचे जा बाजू कटिया मां कोई सवाल न कयो मैं मुझे अकबर के बर्छी लगी मां कोई सवाल न कयो मैं मुझे कासिम जी लाश पामाल थी मां कोई सवाल न कयो मैं मुझे असगर के तीर लगो मां कोई सवाल न कयो मैं हाने अर्ज तो के हिन जे पी के जीरो अल्लाह अकबर चवंदा हथ हेठ न आया शिकारी जीरो तिखो तिखो अचे पियो धीअ ॾिठो नंढड़ी शिकारी जी धीअ अबो अचे थो असां त ॿुधो कुसी वियो मरी वियो अबो त अचे थो डुकंदी वञी पीउ सां चिंबड़ी ओ ज़हरा जे बच्चनि खे रोइण वारो सम्झ वियो न छा थो चवां औलाद ज़हरा खे रोइण लाइ आया हो न औलाद वारा हो न्याणियुनि वारा हो इहो सॼो मंज़र साईं सकीना ॾिसे धीअ पीउ सां कीअं थी मिले मुहबत सां चुप चुप करे यतीम सैयदज़ादी सकीना चुप करे आहिस्ता आहिस्ता हली सजाद मौला जे ज़ंजीरनि में भाकुर पाए रोई हिकु जुमिलो चयो अल्लाह अकबर सजाद भाउ इहा दुआ करबला में छो न घुरियई उते दुआ घुरिया मुझो बाबो हुसैन बची पवे अल्लाह अकबर अज़ादारो जॾहिं कैद रिहा थिया न ख़ुदा शाहिद मुझो मौला सजाद इहो काॾे न वियो आहे पहिरियों पहिरियों हुसैन सकीना जी क़बर अची ॿुधिजो जुमिला अची मथां क़बर जे भेण रोज़ पुछंदी आहे नी कॾहिं हलंदासीं अॼु मुंहिंजे ॻिचीअ में तोक कोन अथई अॼु मुंहिंजे हथनि में हथ कड़ियूं न अथई अॼु भाउ जे पेरनि में ॿेड़ियूं कोन अथई सकीना हले त मां हाज़िर आहियां अज़ादारो क़ुर थो चए शहीद जीअर आहिनि कपिड़े सकीना हली आहे आवाज़ आयो आहे भेण मां भाउ मां नथी हलां ॿ न्यापा थी विया आहिनि ॿ न्यापा भेण कहिड़ा हिकु बाबे हुसैन जे लाइ हिकिड़ो भेण सुगरा जे लाइ सुगरा खे चइजां परदेसण भेण चवई भई चङो थियो जो न आई न बाबे के कुसंदे ॾिठोई न शिमर जूं चमाटूं खाधई न तुर लहरा अल्लाह अकबर हा भेण जी बाबा खे छा चवां बाबा खे चइजां धीअ परदेसण चवई पई पक थी वई त पुट धीअनि खां वधीक प्यारा आहे भेण कीअं चइजांसि तुंहिंजी 12 मुरबा मील करबला जी जागीर उन में अकबर जे क़बर जी जाइ बि हुई असगर जे क़बर जी जाइ बि हुई बाबा मां त तुंहिंजे सीने ते सुम्हण वारी आहियां बाबा मां ग़रीबनि जे कब्रिस्तान में पई आहियां न तो मूंखे को ॿियो ॿाण ईंदो थी न को मूंखे को क़ुरान पढ़ण ईंदो सयारमुल लज़ीन ज़लमू आल मुहम्मदिन वअय्य मुनक़लबिन यनक़लिबून रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम मुझे मालिक अला कुल्लि शैइन क़दीर पंहिंजी किबरियाई हिकिड़े तौहीद वदानियत रुबूबियत कुबरा जो वास्तो वसीलो सदको ए मुंहिंजा अल्लाह अचनि था ठीकु आहे